بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله كما ينبغي جلال وجهه وعظيم سلطانه، والصلاة والسلام على نبينا محمد وآله. جيته دوستن کے خبرته تسائیں درس जेको हूंदो आहे तअम्मुलात القرآنية. क़ुरान जे आयतुनि में नज़र कयूं, छो जो अलाह जो असांखे हुक्म आहे जिते किथे क़ुरान में चए थो अफला यतदब्बरून القرآن, हिन क़ुरान खे छो नथा सोचे सम्झे ऐं तदब्बुर कनि। जिते किथे अलाह साईं चए थो अफला यतदब्बरून القول, हिन चवण खे छो नथा सम्झनि। इन क़ौल मां असीं क़ुरान खे तदब्बुर थोरो थोरो जिथे जिथे असांखे सम्झ में अचे थो आयतुनि जो उहो तफ़सीर करे दोस्तनि खे ॿुधायूं था। ऐं हीउ हिसो हूंदो 46 हिसो तअम्मुलात القرآنية, 46 हिसो 46 हिसो जेको क़ुरान जो ही असीं हलो बि था। त इन जो आहे कहिड़ी आयत जेकी आहे 17 आयत सूरत नूह जी। अलाह ताला चए थो वल्लाहु अंबतकुम मिनल अर्दि नबाता, वल्लाहु अंबतकुम मिनल अर्दि नबाता। अल्लाह ताला हिते चए थो आयत सूरत नूह में 17 आयत में अल्लाह ताला इम्बाद थो करे तव्हांखे क़ब्रुनि मां, तव्हांखे अजदाद मां ईअं उथारींदो जीअं न वण निकिरंदा ज़मीन मां। वण जो तीलो निकिरंदो आहे ज़मीन मां, कीअं निकिरंदो आहे? आस्ते आस्ते लुॾी लुॾी ज़मीन आली हूंदी जा पाणी हुनखे ईंदो त पोइ उहो आस्ते आस्ते निकिरंदो। त इंसान जे मरण खां पोइ को हज़ारे साल अॻु में, पर लखे साल अॻु में इंसान मरी वियो, उहे ॾिसो किथे आहिनि हींअर, उहे मिटी थी विया। थी सघे उहे जेके क़ब्रस्तान पुराणा हूंदा, अॼु तुंहिंजी ॿनी हुजे, तुंहिंजो ॿारो हुजे, थी सघे तुंहिंजो घर हुजे, तुंहिंजी जिथे बेड ते सुतो पियो आहीं या हंध ते सुतो पियो आहीं, उहा क़ब्रूं हुजनि हज़ारनि साल अॻु माण्हुनि जूं। ज़रा ज़रा थी विया, इंसान जो वञी हिकिड़ो हॾो बचंदो आहे, अजबुद ज़नब जंहिंजो नालो आहे, अजबुद ज़नब, जेको पोयां पुठी मां इंसान जे जेके चेल जो हॾो आहे, आख़िरी हिसे में सिर्फ़ु वञी हिकिड़ो बिलोर जहिड़ो आहे, उनखे चवंदा। नबी करीम फरमाए थो त इहो अजबुद ज़नब कोन ॻरंदो, वरी करोड़े साल थी वञनि जा उन्हनि खे तूं छा बि करे उहो कोन, मिटी उनखे कोन खाईंदी, उहो जीअं आहे ईअं पियो हूंदो। उहो क़यामत जे वेझे थींदी, अलाह जो हुकुम थींदो नफ़्ख़ फ़िस्सूर नफ़्ख़ सानिया, जेको जीअं चयोसीं त निशानियूं जेकी क़यामत जूं उन्हनि में, त पहिरियों नफ़्ख़ जेको थींदो, पहिरियां महिल अलाह जो मलाइक जंहिं महिल फूक ॾींदो हिकिड़े हुन में क़रन में, जेको सिंग आहे उन में जंहिं महिल फूकींदो, पहिरियों इंसान त सॼी मख़लूक मरी वेंदी, सॼी मख़लूक मरी वेंदी उन जे फूक सां, हिकिड़े पहिरीं सां। ठीकु आहे, पोइ वरी ॿी फूक जंहिं फूकींदो त नबी करीम फरमाए थो पोइ माण्हू निकिरंदा मिटी मां जीअं वण फुटंदा आहिनि। हिते जीअं आयत में चयो वल्लाहु अंबतकुम मिनल अर्दि नबाता, जीअं नबात निकिरे थो, नबात वणनि खे चइबो आहे। त हिते चए थो वल्लाहु अंबतकुम, तव्हांखे जीअं वण निकिरनि था बिल्कुलु तव्हां ईअं ज़मीन मां वणनि वांगुरु निकिरंदो। तव्हांजा मिटी जा ज़रा ज़रा ज़रूरु न आहे हिकिड़ी जॻह ते हुजनि, हुते हुजे, उॾामी वई हुजे, जानवर खाई विया हुजनि, मुख़्तलिफ़ जॻहनि ते तव्हां थी वियो हुजो, पर अलाह साईं सभिनी खे पंहिंजे कुदरत सां गॾु कंदो, उहा मिटी गॾु थींदी वेंदी थींदी वेंदी। ऐं जीअं वण निकिरंदो आहे तीलो ज़मीन मां, इहे जेके धार धार ज़रा ज़रा थी विया उहे गॾु थींदा। ऐं जेके हिकिड़ी जॻह ते पूरियल आहे क़ब्रिस्ताननि में, हिते बि अॼुकल्ह तव्हां ॾिसंदा हूंदव न, तव्हां नज़र में बि, त जिथे बि इंसान जी क़ब्रिस्तान तव्हां जिथे हूंदी, उहा क़ब्रिस्तान हेठि न हूंदी, ज़मीन खां मथे थींदी वेंदी थींदी वेंदी थी, छो? ॿाहिरीं मिटी उन में पए बि थी सघे, दड़ो थींदो थो वञे। तव्हां अखियुनि सां पाकिस्तान में ॾिठो हूंदो, जेके बि क़ब्रूं आहिनि न, उहे जे नयूं हूंदियूं त बराबरि हूंदियूं ज़मीन जे पुराणी क़ब्रिस्तान हूंदो मथे हूंदो। छो मथे थो थिए? जॾहिं केॾी महिल हेॾां होॾां क़ब्र अचे थी इंसान जी, उहा उते थी पए उते थी पए, त जिथे मिटी पजंदी वेंदी उहा ज़मीन मथे थींदी वेंदी। ॻोठ ॿुॾी वेंदा, क़ब्रिस्तान तरफ़ मथे हूंदो, छो उहो मथे आहे? इन में हज़ारे साल पुराणो क़ब्रिस्तान आहिनि, के अलाए केतिरा टाइम जो पोइ पुराणियूं आहिनि, उते के लखे क़ब्रूं हूंदियूं, हज़ारे पर लखे माण्हू उते पूरियल हूंदा, उन्हनि जी मिटी उते पई हूंदी। इहे जीअं वण फुटंदो आहे ॿनी में, इंसान जॾहिं ॾिस कणिक काहे थो, जेके पाकिस्तान में ॿनियूं काहिनि था या सारियूं काहिनि था, त ॾिसो था त कीअं थी कणिक फुटे, तीले तीले जे भरिसां, तीले तीले जे भरिसां ज़मीन मां सभु को तीलो पंहिंजो ॿिए ॾे थोरे ख़्यालु करे थो हू फुटे थो या नथो फुटे, सभु को पंहिंजो तीलो जेको पंहिंजी जॻह वठी मथे निकिरंदो, हलंदो वेंदो मथे, ऐं पंहिंजी जॻह ठाहींदो वेंदो। त अलाह ताला हिते क़ुर में इहो ई चए थो त वल्लाहु अंबतकुम मिनल अर्दि नबाता। असांजो इहो ई मक़सदु आहे इन आयत मां असीं तदब्बुर कयूं, इन में सोचूं त अलाह सही चए थो वल्लाहु अंबतकुम, अलाह ताला तव्हांखे जीअं वणनि खे
कढे थो ज़मीन मां तव्हां बि ईअं निकिरंदो वणनि वांगुरु बिल्कुलु। इहा ई सिफ़त इंसान खे ॾिनी अथसि हिते। वल्लाहु अंबतकुम मिनल अर्दि नबाता। ऐं अजीब त ॿी जॻहियुनि ते यानी जे क़बरुनि मां त निकिरो उहे बि काफ़ी क़ुर में ज़िक्र आयो, पर ॿियनि जॻहियुनि ते जीअं सूरत यासीन में 51 में, सूरत अल क़मर 37 आयत में, सूरत अल मआरिज जेकी आहे उन में 43 आयत में, उते वरी अलाह ताला जेको ज़िक्र कयो आहे जेॾी महिल इंसान जेके मिटीअ मां निकिरनि था, क़बरुनि मां निकिरनि था, त उहा उते वरी ॿिए नमूने उते छा थो चए, उन आयतुनि में कीअं थो चए, जीअं क़बरुनि मां निकिरनि था जल्दी तकड़ा तकड़ा, केॾे था वञनि सभई जे क़ब्रस्तान में ॾिसंदे लखे माण्हू था निकिरनि, जान हुननि जी ठहंदी थी वञे, वणनि वांगुरु निकिरनि था। उते हिते उलमा चयो त के क़बरुनि में हिकिड़ी जॻह तां सॼा निकिरंदा क़बरुनि मां, के जमा थींदा वेंदा, जमा थींदा, कंहिंखे जानवर खाई आहे त हुन को किथे हुनजी मिटी बाक़ी, किथे किथे हुनजी मिटी हुते बाक़ी, इहे जमा थींदा वेंदा। कंहिंखे मच्छी खाई वई उन्हनि जे पेटनि मां गॾु थींदा, वरी कंहिंखे समुंड में ॿुॾी आहे उहे बि उन्हनि खे मच्छियूं खाई वयूं, या बाहि में सड़ी आहे, कंहिं घर खे बाहि लॻी वई त उहे उहे उतां गॾु थींदा वेंदा आहिस्ते आहिस्ते, छो जो उहे जेके शयूं बाहि बि खाई वई त ख़ाक थी वई न, माण्हू ख़ाक थी वियो। हाणे इहे क़बरुनि मां थोरे था निकिरनि। हाणे तंहिंजे करे अलाह ताला इहे सूरत यासीन में 51 आयत में चए थो वनुफ़िख़ फ़िस्सूर फ़इज़ा हुम मिनल अजदाथि इला रब्बिहिम यंसिलून। अजदाथ जीअं ज़रा ज़रा मिटी जा थींदा आहिनि, जा ख़ाक, इहे गॾु था थियनि। इहे हिते चए थो वनुफ़िख़ फ़िस्सूर, जेके हू फूकियो बादशाह मलाइका फूक ॾिनी हुन सिंग में, त ही अजदाथ मां इला रब्बिहिम यंसिलून, हाणे अलाह ॾे हलनि था सभई गॾु थी, इहे जेके हिननि जा ज़रा ज़रा मिटी मिटी जेके आहे इहे गॾु थी, ऐं हाणे इहे गॾु बि था थियनि, केॾे केॾे था वञूं, हेॾी मुज़ाहमत तकड़ छा आहे, इला रब्बिहिम यंसिलून, हाणे अलाह जो सॾु थियो आहे, गॾु थियो। इहा 51 आयत सूरत यासीन। वरी ॿी जॻह ते ॿी सूरत में सूरत अल क़मर 7 आयत में अलाह ताला चए थो उते ख़ुश अन अबसारहुम यख़रुजून मिनल अजदाथि कअन्नहुम जरादुम मुंतशिर। चए थो हिते ख़ुश आन, अखियुनि में डपु अथनि, यख़रुजून निकिरनि बि था, मिनल अजदाथ। हाणे अजदाथ हिते क़ब्र कोन चई, छो जो इंसान को ज़रा ज़रा थी वियो, को मिटी थी वियो, को जानवर खाई आहे, या को ॿुॾी वियो, या ख़ाक थी वियो, त हिते अलाह साईं अजदाथ चयो, हिते क़ब्र कोन चई, छो जो हिननि जी जान तुंहिंजी मुंहिंजी थी सघे को केॾे वई, को केॾे वई, पर हाणे इहे अजदाथ जेके आहिनि इहे गॾु बि था थियनि, गॾु थी हिकिड़ी जॻह ते वण में जीअं मिटी हूंदो आहे दड़ो, हुनखे केरु पाणी ॾिए त उते को वणु फुटे, उहो वणु जीअं निकिरंदो आहे, ईअं ई माण्हू गॾु थी ऐं हितां निकिरंदा। इहा सूरत 7 आयत सूरत अल क़मर में अलाह ताला इहो ॿुधाए थो। वरी ॿी जॻह ते अलाह ताला चए थो, उहो कहिड़ी सूरत अल मआरिज 73 आयत जेकी आहे, अलाह ताला हिते छा थो चए, वक़ाल तआला यौम यख़रुजून मिनल अजदाथि सिराअन। अलाह साईं चए थो त उन ॾींहुं जेॾी महिल अलाह जो हुकुम थींदो, यख़रुजून निकिरंदा ज़मीन मां, मिनल अजदाथ सिराअन तकड़ा निकिरंदा, कअन्नहुम इला नुसबिन यूफ़िज़ून, जीअं न कि अॻे काफ़िर जा भूतनि ॾे भॼंदा हुआ, जल्दी का परेशानी थींदी आहिनि त के भूत जंहिंजी इबादत कंदा, जंहिंजी पुकारींदा हुआ, त उन्हनि जो नुसब निशान हिकिड़ो, उन ॾे भॼंदा त सभई क़यामत जे विच अलाह जो सॾु थींदो, त ईअं जल्दी जल्दी क़ब्रुनि मां निकिरंदा, तकड़ा न तकड़ा निकिरंदा। छो जो जीअं असीं चयो त इंसान जो हिसाब थो थिए साह खे, साह त अलाह वटि वियो, ऐं उहो जा ख़ुशि जा अज़ाब, बाक़ी इहो वञी बची जान जेकी ज़रा ज़रा थी वई, या सड़ी वई, या ॿुॾी वई, या जानवर खाई आहे, त इहे जेके आहिनि अजदाथ, उहो क़ब्र इन जो मक़सदु आहे अल्लज़ी युदफ़नु फ़ील मौता, जिथे ज़मीन में किथे बि इंसान पूरो ज़रा ज़रा मिटी थी वेंदी, या त जानवर खाई आहे, पर उहे गॾु थी ऐं जल्दी अलाह ॾे हलंदा, ऐं इहो इन जो हिकिड़ो अलाह ताला हिकिड़ी असांखे निशानी ॿुधाए थो त क़यामत जे वेझे थींदी, त इहो माण्हुनि सां, इहो इंसान सां हशर थींदो। जीअं अलाह ताला काफ़ी सूरतुनि में ॿियनि जॻहियुनि ते अलाह साईं चए थो त इज़ल क़ुबूर बुअसिरत, क़ब्रूं खोटबियूं खुलंदियूं, हिते अलाह ताला क़ब्रूं थो चए, हिते हिननि जी उलमा चवनि था जान सॼी रही,
उते सॼी उते हिकु जॻह ते मिटी थी वई। जिथे अजदास थो चए त उते उहो मिटी में ज़रा ज़रा उॾामी आहे, माण्हू को हवा हेॾे खणी वई हुनजे ज़रा कंहिंजे मुंहुं मुंडी आहे हथनि उहा ज़रा ज़रा थी वञे। पोइ कंहिंजो हथु ॾिसंदे त पाकिस्तान में हूंदो, टंग वरी अमेरिका में हुनजी पई हूंदी, किथे रेती इलाइक़नि में। इहे सभु हज़ारे सालनि खां अॻु में माण्हू पूरे पर हवा हुननि खे मिटी उॾाए थी छॾे, हेॾे होॾे ॾिसंदे त मुंडी केॾे, अखि किथे, टंग किथे। पर अलाह खे त ख़बर आहे त हीअ कंहिंजा ज़रा आहिनि। जेमहिल हुकुम कंदो त इहे सभु उॾामी हिकिड़ी जॻह ते गॾु थी, जीअं वणु निकिरंदो आहे ज़मीन मां, ईअं फुटंदा आहिनि जीअं फुटंदो इंसानु। त पोइ अलाह ॾे छो जो अलाह जो सॾु थिए थो हाणे निकिरो, हाणे जल्दी जल्दी अलाह ॾे हलणो आहे। तंहिंजे करे इहा अलाह ताला काफ़ी आयतुनि में इहो ज़िक्र अल अजदास जी मूं ॾिठो आहे त 3 दफ़ा क़ुर में इहे वधि में वधि लफ़्ज़ इहो आहे। बाक़ी क़बरुनि जो वधीक वधीक आयो आहे त क़बरुनि मां निकिरंदा अजदास। उलमा चवंदा इन जे करे जीअं चयोसीं दोस्तनि खे त इहो सिर्फ़ु ज़िक्र इन जे करे आयो छो जो इंसानु ज़रा ज़रा थी थो वञे, हेॾे होॾे उॾामी थो वञे, मुख़्तलिफ़ ज़मीनुनि ते मुख़्तलिफ़ जॻहनि ते वञे। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त क़ुर पढ़ूं, सम्झूं, उन ते अमल कयूं। छो जो क़ुर खां सवाइ असीं सिर्फ़ु जानवर आहियूं, इंसान न। हिते हदीस हिकिड़े नबी करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असीं सभु दोस्तनि खे ॿुधायूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस अबू मूसा अल अशअरी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो अल मुमिन मसलुल मुमिन, मिसाल आहे मोमिन जो अल्लज़ी यक़रअ अल क़ुरआन, जेको मोमिन क़ुर पढ़े थो, अल्लज़ी यक़रअ अल क़ुरआन कमथलिल अतरुज्जा, मोमिन जेको क़ुर पढ़े थो उहो उतरुज्जा, उतरुज्जा हिकिड़ी फ्रूट थींदो आहे जीअं नारगी थींदी आहे या माल्टो थींदो आहे, उन में उहा हिते थींदी आहे जज़ीरा अरबिया में, उहा उतरुज्जा जेकी आहे। नबी करीम फरमाए थो जे मोमिन जेको क़ुर पढ़े थो, मोमिन जेको क़ुर पढ़े थो त उहो उन फ्रूट उन वांगुरु आहे, उनजी रीह उहा तय्यब व ताअमुहा तय्यब। नबी करीम फरमाए थो जेको मोमिन आहे, मुस्लमान आहे, क़ुर पढ़े थो, उन फ्रूट वांगुरु आहे जीअं उनजी ख़ुशबू बि भली आहे ऐं उहो लज़त बि उन में आहे। ताअमुहा तय्यब व मसलुल मुमिन अल्लज़ी ला यक़रअ अल क़ुरआन, जेके मोमिन आहे, मुस्लमान आहे ऐं उन्हनि जहिड़ा घणा आहिनि हींअर अॼुकल्ह जेके असां जहिड़ा तव्हां जहिड़ा आहियूं, त उहो नबी करीम चए थो मोमिन आहे पर क़ुर कोन थो पढ़े, असीं क़ुर कोन था पढ़ूं। त नबी करीम चए थो उनजो मिसाल चाहे कतमरा, जीअं है कतल, ला रिह लहा व ताअमुहा तय्यब, उनखे ख़ुशबू कान्हे, कतल खे ख़ुशबू न हूंदी आहे पर हुनजो ज़ाइक़ो त मिठो आहे। वो ताअमुहा तय्यब, छो जो मोमिन आहे, नमाज़ पढ़े थो, हज करे थो, उम्रो करे थो, ख़ैर करे थो, इख़लाक़ सुठो ठाहियो अथसि पंहिंजे जो। इहो मोमिन जी सिफ़त नबी करीम ॿुधाई आहे त कतमरा या कतल वांगुरु आहे, मिठो आहे पर उनखे ख़ुशबू कान्हे। ठीकु आहे, वरी अॻिते छा थियो, चओ मिसलुल मुनाफ़िक़ अल्लज़ी यक़रअ अल क़ुरआन, ऐं मुनाफ़िक़ जेको आहे अमल सुठो बि कोन्हेसि, अंदरि हुनजी दिलि में यानी कमी आहे, नियत में, ठीकु आहे, उहो मुनाफ़िक़ अल्लज़ी यक़रअ अल क़ुरआन, ऐं मुनाफ़िक़ आहे पर क़ुर पढ़े थो। कमथल रैहाना, नबी करीम फरमाए थो जीअं न नाज़बू आहे, नाज़बू जो वणु जेको आहे, मुनाफ़िक़ ईअं आहे जेको क़ुर पढ़े थो उहो नाज़बू वांगुरु आहे, रीहुहा तय्यब, उनजी ख़ुशबू त ॾाढी, नाज़बू जी ख़ुशबू भली हूंदी आहे। व ताअमुहा मुर, ऐं उनजो जेके नाज़बू जेको सुञाणे थो या ॼाणे थो, उनखे पन पटे खाईंदे त कड़ा थी पन ॾिठा, ताअमुहा मुर। मुनाफ़िक़ जी इहा सिफ़त आहे, क़ुर कोन थो, मुनाफ़िक़ जेको क़ुर पढ़े थो अंदरि जो पलीत आहे पर उन ख़ुशबू भली आहे छो जो क़ुर पढ़े थो, ऐं उनजो मज़ो कोन्हे, उन पननि में मिठो न आहे, कड़ो आहे। वमसलुल मुनाफ़िक़ अल्लज़ी ला यक़रअ अल क़ुरआन, ऐं मुनाफ़िक़ नबी करीम फरमाए जेको क़ुर पढ़े कोन थो ठुप, कमसलिल हंज़ला लैस लहा रीह व ताअमुहा मुर। हंज़ला जेको पाकिस्तान में मितेरा थींदा आहिनि, जा गिदरे वांगुरु नंढड़ो हिकिड़ो वणु थींदो आहे, वल करे थींदो आहे, कड़ो ज़हर हूंदो आहे सफ़ा, ऐं उहो पैसारी इलाज हुन वटि ठाहींदा आहिनि दवाऊं, हिकिड़ो गिदरे वांगुरु पर नंढड़ो नंढड़ो नारगी जहिड़ो थींदो आहे, नारगी खां बि हुनजो शइ नंढी थींदी आहे, फ्रूट थींदो आहे, पर उहो अंदरां कड़ो ज़हर हूंदो आहे सफ़ा, उन जो माण्हू इलाज ठाहींदा आहिनि घणो, दवाऊं पैसा रोप, उनखे अरबी में हंज़ला चवंदा आहिनि, हंज़ल, हंज़ल शजर, वल थींदी आहे ज़मीन ते विछाइजी विझे, जिते मींहनि खां पोइ जाम या फुटंदी आहे, इनखे हंज़ल चवंदा आहिनि अरबी में। ऐं ॿाहिरां जीअं न यानी नारगी वांगुरु जेतिरी आहे पर गिदरे जहिड़ी शकिल गोलाई ते थींदो आहे, त उनखे नबी करीम चए थो जेको मोमिन आहे ऐं जेको मुनाफ़िक़ आहे ऐं क़ुर बि कोन थो पढ़े त उहो हंज़ल आहे, न ख़ुशबू अथसि न हुन में ज़ाइक़ो आहे। सो ॾिसो त असां हाणे इन हदीस खां पोइ सभु को पाण सोचे मां कहिड़ी शइ मां आहियां,
मां कहिड़ी शइ मां आहियां, मां मुनाफ़िक़ हाँ या मोमिन हाँ, उहो पंहिंजे पाण ते इंसानु फ़ैसिलो रखे। ॿियनि खां पुछण जी बि ज़रूरत कान पवंदसि त इंसानु कोशिशि करे थोरो या घणो मसरूफ़ात तमामु घणियूं आहिनि, सभु को सुञाणे थो, पर सुभाणे अखियूं ॿूटींदासीं हिन दुनिया मां। इहे असांखे कमु कोन कमींदा, न असां जेको बहानो ठहंदो त यार असांखे कमुकार घणो हो, वांदा न हुआसीं, या कंहिंखे चई सघंदे, कंहिं ते कूड़ हणी सघंदे, अलाह सां। अलाह खे त सभु शइ ख़बर आहे, उनखे छा चवंदे मां वांदो न हुउसि, न चई सघंदे, छो जो अलाह खे ख़बर आहे। अलाह चवंदो तोखे मूं जंहिं शइ लाइ तोखे पैदा कयो इबादत जे लाइ, जा तूं वञी ॿनियूं कहा या माल चार या ड्राइवरी कर, इहे त रोज़ी आहे न, रोज़ी त मूं तुंहिंजी लिखी छॾी आहे। तूं उनखे छॾे ऐं मुंहिंजी इबादत छॾे ऐं तूं पंहिंजे कमकार जे पोयां लॻे न। तो इंसानु कोशिशि करे त जंहिं शइ जे लाइ पैदा थियो आहे उन ॾे संभाल करे। हिते असांखे किसो हिकिड़ो यादि थो अचे, जेको सीरत में अचे थो। सुहैब सहाबी हो, मके में हो, मुस्लमान हो, नबी करीम हिजरत करे मके मदीने वियो हलियो। त इहे रिवायत सईद इब्न मुसैयब चए थो त अन सुहैबन अक़बल मुहाजिरन नहव नबी, मके मां राति जो चोरीअ निकितो सुहैब रज़ियल्लाहु अन्हु मके मां, त मां पंहिंजे हबीब ॾे मदीने वञा। त काफ़िर कोन छॾींदा कंहिंखे बि निकिरणु, पोयां लॻंदा हुननि खे पकिड़े ईंदा या मारींदा। कुरैश हिननि जे पोयां माण्हू मोकिलियो, 2-3 माण्हू गॾु थी हिन जे पोयां विया। वञी परे खां कुझु पहुतसि रस्ते में पोयां सुहैब खे परे, सुहैब बि ॾिठुनि त अचनि था मूंखे पकड़ण जे लाइ। त ही पंहिंजा तीर जेके हुअसि, जेके उछलाए हणिबा आहिनि माण्हू खे मरी वेंदा माण्हू, उन टाइम में हथियार हुयो, त पंहिंजा तीर कढी ऐं पंहिंजे गज़ में हुन में विधई ऐं हुननि खे चई त या मुआशर कुरैश, तव्हांखे ख़बर आहे त मां जेको तीर उछलाईंदो आहियां त कॾहिं ग़लति न ईंदो आहे। तव्हां 3-4 आहियो, मां अकेलो आहियां, मां वञा बि थो मदीने, मूंखां छा तव्हां घुरंदो? तव्हां जे ईंदो मुंहिंजे जेके वेझे ईंदो मां हुनखे अॻु में त पहिरियां पंहिंजे तीर सां जेतिरो मारे सघंदुसि मारींदुसि। पोइ जेके मूं ॾे वेझे ईंदा पोइ मां तरार सां मां बि तव्हांखे उन्हनि सां बि तव्हांखे मां सवलो न लॻंदुसि। त हुननि ॾिठो त आहे वेड़ाक बि आहे, तेज़ बि आहे, रामी बि आहे, हथ जो बि सिधो आहे, मारींदो असांखे सभिनी टिनिनि खे, छॾींदो न। हुननि चयो त तूं मदीने वेंदे असीं तोखे कोन छॾींदासीं, ऐं जा असीं मरूं जा तव्हां। हुन चयो त तव्हांखे मां हिकिड़ी भली ॿी शइ ॿुधायां जेकी तव्हांखे बि फ़ाइदे में हुजे ऐं मूंखे बि। त हुननि चयो छा? चई मां अफल अदुल्लुकुम अला माली, मां तव्हांखे जिथे मां पंहिंजा पैसा लिकायो आहे मके में पूरे आयो आहियां, तव्हांखे उहा शइ ॿुधायो, वञी तव्हां पैसा मुंहिंजा खणो, जान छॾियो मुंहिंजी, तव्हां मूंखे छा कंदव या मां तव्हांखे मारियां वेही छो? त हुननि चयो हा यार सोचनि था हाणे पैसा असांजी सॼी ज़रूरत आहे, पैसनि सां, पैसा हुजे ॿुधाईंदो त पोइ असांखे ॿुधायो। कसम वतनसि, वाइदा वतनसि त असीं तोखे न पकड़ींदासीं, असांखे ॿुधा तुंहिंजा पैसा किथे पूरियल आहिनि, असीं उहे वञी खणूं ऐं तोखे छॾींदासीं। हुन सच ॿुधाईं त भॼा फलाणे फलाणे जॻह ते पैसा पूरियल अथव ऐं वञो उते खणो। इन जे बारे में अलाह ताला सूरत अल-बक़रा में 207 जेकी इन जी तस्दीक नबी करीम ते मदीने में लाथी, सूरत अल-बक़रा जी आयत वमिन अन्नास, अलाह से चए थो के माण्हू मुंहिंजा बाना आहिनि, वमिन अन्नास मन यशरी नफ्सहू, पंहिंजे पाण खे मुंहिंजे करे ख़रीद करे थो, पंहिंजे पैसा दुनिया सभु छॾे, इब्तिगा मरदातिल्लाह, अलाह खे राज़ी करण जे लाइ सॼी दुनिया छॾे थो ॾिए, पंहिंजो पैसो सभु छॾे थो ॾिए मूंखे राज़ी करण जे लाइ। अलाह साईं चए थो वल्लाहु रऊफ़ुम बिल इबाद, ऐं अलाह ताला रहम वारो आहे। ऐं हिन जे सुहैब जे बारे में इहा आयत सूरत अल-बक़रा 207 में लथी आहे। पोइ उन्हनि काफ़िरनि खे वेझे अचण ॾिनई, वाइदा कई, हुन सभु ॿुधाइनि त मुंहिंजा पैसा फलाणी जॻह ते पिया अथव, वञी तव्हां मके में उहे पैसा खणो, तव्हांखे उन्हनि सां कमु आहे। इहो क़ुर जी आयत वमिन अन्नास मन यशरी नफ्सहू इब्तिगा मरदातिल्लाह, इहा आयत लथी मदीने में। ऐं सहाबिन खे नबी करीम अॻे ई ॿुधाए छॾियो त अचे बि थो सुहैब, ऐं पंहिंजी सॼी मिल्कियत ॾेई ऐं दीन जे लाइ ऐं नबी जे लाइ अचे बि थो मदीने। त जेॾीमहिल परे खां ॾिठुनि त अचे पियो त ॾाढो ख़ुशि थियो नबी करीम ऐं सहाबी। ऐं नबी करीम इते सहाबिन खे परे खां चयो रबिहल बई अबा यहया, अबो यहया तूं कमाए वे, तूं कमाए वे, तूं कमाए वे। छो? सॼी दुनिया पंहिंजी छॾे ॾिनई पोयां, पंहिंजी मिल्कियत सभु छॾे ॾिनई दीन जे लाइ ऐं नबी करीम जे लाइ ऐं अलाह जे लाइ। सो ॾिसो छा छा हो कंदा हुआ दीन जे लाइ, इख़लाक़ पंहिंजे दीन जे बचाइण जे लाइ ऐं हिन इस्लाम जे लाइ। ऐं तूं मां छा कयूं? इहो ॾिसो, असांखे इहो बि टाइम कोन्हे जो असीं थोरो इल्मु पढ़ूं या सिखूं। अलाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए, हिदायत ॾिए। हादा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।